चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रज़ियारी ॻाल्हाए रहियो हो। बिलावल चयो त मां पंहिंजे ख़ानदान जी टीं नस्ल जो उम्मीदवार आहियां जेको चूंडियो वियो आहियां। अवां खे अपडेट कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी उहिदे ते पहिरियां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहियो हो। उमर अयूब खे पंहिंजे मंशूर जी एतिरी ख़बर नाहे जेतिरी मूंखे ख़बर आहे। अवां खे ॿुधायूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिननि खे जमहूरियत आइन जी ख़बर ई कोन्हे का। महमूद ख़ान अचकज़ई जे घर ते छापे जी मज़म्मत करियां थो। चेयरमैन पीपल्स पार्टी पारां महमूद ख़ान अचकज़ई जे घर ते छापे जी मज़म्मत बि कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली में तक़रीर दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां सख़्त एहतजाज कयो वियो, नारेबाज़ी कई वई। मां खे ॿुधाइनि पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त साइफ़र वारे मामले में कंहिं आइन जी भञकड़ी कई आहे त उनखे सज़ा मिलणु घुरिजे। अवां खे ॿुधाईंदा हलूं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो चयो त साइफ़र जी कॉपी परॾेही अख़बार में शाया थी। पीटीआई जे बानी खां पुछियो वियो त हुन चयो त इहा कॉपी मूं वटां गुम थी वई आहे। असां हिननि जा कूड़ वाखा कंदा रहंदासीं। पीटीआई वारा जमहूरियत जा लेक्चर असांखे न ॾियनि। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तक़रीर दौरान इहो चयो। पीटीआई ख़िलाफ़ का गैर जमहूरी कार्रवाई थी त असां हुननि जो साथ ॾींदासीं। चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असम्बली में ख़िताब दौरान इहो बि चयो। अवां खे अपडेट कयूं पिया। क़ौमी असम्बली जी इजलासी कार्रवाई जारी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़ौमी असम्बली में तक़रीर दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां सख़्त एहतजाज कयो वियो ऐं नारेबाज़ी बि कई वई। जॾहिं त साइफ़र वारे मामले में कंहिं आइन जी भञकड़ी कई आहे त उनखे सज़ा मिलणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीर दौरान इहो बि चयो। अवां खे ॿुधायूं पिया। बिलावल भुट्टो जी क़ौमी असम्बली में तक़रीर दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां एहतजाज कयो वियो, नारेबाज़ी कई वई। साइफ़र जी कॉपी परॾेही अख़बार में शाया थी। पीटीआई जी बानी खां पुछियो वियो त हुन चयो त इहा कॉपी मूं वटां गुम थी वई आहे। चेयरमैन पीपल्स पार्टी वधीक चयो त असां हिननि जा कूड़ वाखा कंदा रहंदासीं। पीटीआई वारा जमहूरियत जा लेक्चर असांखे न ॾियनि। पीटीआई ख़िलाफ़ का गैर जमहूरी कार्रवाई थी त असां हुननि जो साथ ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तक़रीर दौरान इहो बि चयो आहे। ही जज़्बातू माण्हू आहिनि, मुंहिंजे हिकु जुमिले ते रड़ियूं पिया कनि। पार्लियामेंट समूरनि इदारनि जी माउ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तक़रीर दौरान चयो। बिलावल चयो त अवाम असां ॾांहुं ॾिसी रहियो आहे त हिननि जा मसइला हल कंदासीं। एहतजाज नाले ते हिक ॿिए खे गारियूं न ॾिनियूं वञनि। क़ौमी असम्बली में समूरियूं तक़रीरूं लाइव ॾेखारियूं वञनि। इलेक्शन ऐं अदलिया में सुधारा आंदा वञनि। ऑपोज़िशन हिसो वठे। चेयरमैन पीपल्स पार्टी जहिड़ो चवणु हो। अवां खे ॿुधाइनि पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त अवाम असांखे गारियूं ॾियण लाइ न पर मसइला हल करण लाइ वोट ॾिनो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजी तक़रीर दौरान इहो बि चयो त तव्हां शहबाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म तस्लीम न कंदव त हुन ते तनक़ीद बि न करे सघंदव। अवां खे ॿुधाइनि पिया। बिलावल भुट्टो जी क़ौमी असम्बली में तक़रीर दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स पारां सख़्त एहतजाज कयो वियो, नारेबाज़ी कई वई। चेयरमैन पीपल्स पार्टी पारां साइफ़र वारे मामले में कंहिं आइन जी भञकड़ी कई आहे त उनखे सज़ा मिलणु घुरिजे, अहिड़ो चयो वियो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त बिलावल भुट्टो इहो बि चयो त साइफ़र जी कॉपी परॾेही अख़बार में शाया थी। पीटीआई जे बानी खां पुछियो वियो त हुन चयो त इहा कॉपी मूं वटां गुम थी वई आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त बिलावल भुट्टो वधीक चयो त असां हिननि जा कूड़ वाखा कंदा रहंदासीं। पीटीआई वारा जमहूरियत जा लेक्चर असांखे न ॾियनि। पीटीआई ख़िलाफ़ का गैर जमहूरी कार्रवाई थी त असां हुननि जो साथ ॾींदासीं। चेयरमैन पीपल्स पार्टी जहिड़ो चवणु हो। ॿिए पासे बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे नामज़द सदारती उम्मीदवार महमूद ख़ान अचकज़ई जे घर ते